सुबुह जा रंग मुर्की सिंधु दरिया जे लहरुनि सां भाकुर भरे नए आयल ॾींहं खे भली कार कनि था। दरावड़नि जे देस जी महकंदड़ मिटीअ जी खुशबू खेतनि सरियं जी फूलारी हिन देस जी उसनाकीअ खे अमरता बख़्शी थी। दरावड़नि जे दिलि जी तनाई में आस उभरे थी त अॼु अव्हां खे दुनिया जे उन वाहिद वतन परस्त शहीद जंहिंजो मेजालो ऐं रत मट में विझी दफ़नायो वियो उन ई बाबति अव्हां खे रोशनास कराइजे जेको सिंधु दरिया जी ॿिए परार ते दादू सिले में पिणु मौजूदु आहे, जंहिंजी सुञाणप हज़रत मख़दूम बिलाल रहमतुल्लाह अलैह सां थिए थी। ही साज़ आवाज़ अमुन जा गीत सिंधु ते लिखियल वेद मूंसां ॻाल्हाइनि था। मां हिन देस जो रमतो जोगी दरावड़ सिंध जी तारीख़ जो वर्को खोलियां थो। मां हिन सिंधु जे लहरुनि सां कचहरियूं थो करियां। ही सपननि जहिड़ियूं ख़ूबसूरत पहाड़ियूं ॻोठड़ा सावन वणनि जा झुपटा रेलगाॾी जी कूक करे गुज़रण लहंदड़ सिज जी लाम ऐं घिंड जो पड़ाॾो त वरी नाद जो अलस्ती सॾ मूंखे मुंहिंजे मन खे कलंदरी ख़्याल बख़्शे थो। बरे सग़ीर जी सिंध वतन में 9 हिजरीअ जी आख़िर हुई जॾहिं समन जे दौर में ॼाम निज़ाम दीन जी वफ़ात खां पोइ सिंध ॼाम निज़ाम दीन जे वफ़ात खां पोइ संदसि नंढे उमिरि जो पुटु ॼाम फ़ैरोज़ तख़्त ते वेठो ऐं सिंध जी उन वक़्तु बहादुर वज़ीर आज़म दुला दरिया ख़ान जी हुक्मरानी ख़तमु करण लाइ अरगूननि हथां सिंध ते हमिलो करायो ऐं दारियनि खां दुला दरिया ख़ान खे पिणु शहीद करायो। दुला दरिया ख़ान वतन लाइ जान ॾेई छॾी पर अरगूननि वटि झुकियो कोन। अरगूननि जे ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ सिंध में बिलाली तहरीक ज़ोर वरितो। हिन तहरीक जो बानी मख़दूम बिलाल हो। मख़दूम बिलाल मज़हबी आलिम रूहानी बुज़ुर्ग ऐं सिंध जो यगानो क़ौम परस्त अॻवान तौरु उभरियो जेको ठटे खां टलटीअ इल्मु पिराइण आयो। पोइ बाग़बान खेसि मख़दूम दानियाल वठी आयो। अरगूननि जॾहिं बिलाली तहरीक जो ज़ोर ॾिठो त मख़दूम जी तहरीक खे ख़तमु करण लाइ वॾा वस कया। आख़िर ही पंहिंजी साज़िशुनि ऐं चालाकियुनि में कामयाबु विया ऐं कूड़ी फ़तवा मुलनि खां जारी कराए खेसि घाणे में पीड़ाए शहीद कयो वियो। दुनिया जो पहिरियों वतन परस्त शहीद आहे जंहिंजो मेजालो ऐं हॾियूं रत मट में विझी दफ़न कयो वियो। ही 9 हिजरी जी शुरूआति जो वाक़ियो आहे जॾहिं त संदसि शहादत खे 915 साल गुज़री चुका आहिनि। मख़दूम हिंगोरो बिलाली तहरीक जो मरकज़ी अॻवान ऐं तमामु मुतहरिक शख़्स रहियो। बिल्कुलु महक़ कजे त मख़दूम हिंगोरो बिलाली तहरीक जो सफ़ह सालार हुयो ऐं अरगूननि सां वॾो मुहाड़ो अटकायई। मख़दूम बिलाल जन टलटीअ वारी चंकला दरिया जे खाॿे किनारे वारी फ़ौज जो मर्कज़ गचेरे में मख़दूम हिंगोरो जन वटि क़ाइमु कयो। मख़दूम हिंगोरो पूरी सिंध में अरगूननि ख़िलाफ़ पंहिंजी तहरीक खे मज़बूत कयो। जॾहिं अरगूननि बिलाली तहरीक जे अॻवाननि खे शहीद करायो उन्हनि में मख़दूम हिंगोरो खे 3 रबीउल अव्वल 931 हिजरी बिरोज़ आचर जे ॾींहुं ज़ालिम हुक्मराननि शहीद कयो। संदसि आख़िरी आराम गाह मोरो शहर खां 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते तारीख़ी ॻूट पुराणो गचेरो में वाक़िए मौजूदु आहे। पुराणो गचेरे जी सिंध में हिकिड़ी अलॻि तारीख़ी क़दामत आहे। बरे सग़ीर हिंद ऐं सिंध हमलनि ॾाढ ऐं ज़ुल्म जा तारीख़ सां भरियल दास्तान सांठे थो। सन शहर आगाटे दौर खां वतन परस्ती जे तहरीकुनि जो मर्कज़ रहियो आहे।
दौरे हाज़िर ऐं हिन सदीअ जो जदीद सियासत जा लाड़ा ॾींदड़ वतन परस्त मुफ़क्किर GM सैद पिणु सन जो आहे। संदसि पंजी पीढ़ी हैदर शाह सनाईअ सां मिले थी। मिर्ज़ा शाह बेग अरगून सिंध ते का कई, उन जे ॾाढ ज़ुल्म ख़िलाफ़ बिलाली तहरीक ज़ोर वरितो हो त हैदर शाह सनाईअ मख़्तूम बिलाल जो ख़लीफ़ो त हुयो ई, पर हिन बिलाली तहरीक लाइ पाण पतोड़ियो। सिंध में इमाम महदीअ जी दावा करे आयल धारियो मीरापुर जौनपुरी हथ ठुकियल महदवी तहरीक खे हैदर शाह सनाईअ वॾा टोटा चबराया ऐं मीरापुर जौनपुरीअ जा ॿेड़ा साड़ाया। हैदर शाह सनाईअ जी वतन परस्ती अॼु बि तारीख़ जे वर्कनि में सोनहरी अखरनि में महफ़ूज़ आहे। बिलाली तहरीक में जिन ख़लीफ़नि हिसो वरितो, उन्हनि में मख़्तूम साहड़ लंचार बि मरकज़ी किरदारु अदा कयो। हीउ किसो 9 हिजरीअ जो आहे। सिंध वतन धारियुनि जी यलगार ऐं बरबरियत जो शिकार रही। अरगूननि मज़हब जे आड़ वठी सिंध खे पंहिंजी ग़ुलामीअ में आणण जी कोशिश कई, जंहिंजे रद्देअमल में अरगूननि ख़िलाफ़ बिलाली तहरीक हली। मख़्तूम साहड़ लंचार मुजाहिदीअ वारो किरदारु अदा करे अरगूननि सां मुहाॾो अटकायो। संदसि मख़्तूम बिलाल सां मुहबत जो हिकु लाज़वाल मिसाल इहो बि मिले थो त संदसि पुटु यानी साहड़ लंजार जो पुटु अरगूननि वटि शाहिदी ॾिनी त मख़्तूम बिलाल असां वटि तरसियल आहे। जॾहिं त इहा ख़बर साहड़ लंजार खे पई त पुट सां मुर्गोई तलक़ ख़तमु करे ऐं संदसि मरण घड़ीअ ताईं मुंहुं बि न ॾिठो। हीउ बुज़ुर्ग ॼामशोरो वेझो ॻोठु उनड़पुर भरिसां मदफ़ून आहे।